नाज़रीन तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त एसएसपी ॼामशरो अमजद शेख एलपीसी जे घर मां मंशात विकण जी ख़बर सोशल मीडिया ते हलण ते सख़्ती सां नोटिस वरितो। सख़्ती सां नोटिस वठंदे एसएचओ कोटड़ी शकील अहमद सोलंकी खे फौरी कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो। एसएचओ कोटड़ी शकील अहमद सोलंकी जी सरबराही में पुलिस जे तरफ़ां मुख़बिर जी ख़बर ते कार्रवाई ऐं मंशात फ़रोशन शेरदिल ऐं मुहर्रम अली मेमण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार मुजरिम जे कब्ज़े मां मुज़र सिहत मंशात हथ कई वई आहे। गिरफ़्तार मुजरिम ख़िलाफ़ कोटड़ी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। एसएसपी ॼामशरो अमजद शेख जे तरफ़ां एएसपी यूटी ॼामशरो अलीना राजपत खे आईएस जी ख़रीदारी में मुलविस सीएनसी कुरतुल ऐन जे मुलविस हुअण जी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो। कोटड़ी पुलिस जो मंशात विकण ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन, मंशात समेत 3 मुजरिम गिरफ़्तार। एसएसपी ॼामशरो अमजद शेख जे हुकुम ते शकील अहमद सोलंकी जी सरबराही में मंशात फ़रोशन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वई। वधीक 3 मुजरिम गिरफ़्तार कया विया। रावल बुरफ़त, कामरान बुरफ़त ऐं दिलावर बुरफ़त, जंहिंखे गिरफ़्तार करे कोटड़ी थाणे में केस दाख़िल कयो वियो आहे। क्राइम नंबर 145/2002 4/5 NC CNS एक्ट 1997।